बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु इफ़्तारी जे बारे में ॻाल्हाईंदुसि मां। त शिया हज़रात अहल सुन्नत हीअ एतिराज़ु कंदा आहिनि त हो रोज़ो वक़्त खां पहिरियां खोले छॾींदा ऐं उन जी दलील में हीअ क़ुर जी आयत ॾींदा आहिनि, सुम्म अतिम सियाम इलल लैल, यानी फिर रोज़ों को रात तक पूरा करो, यानी रोज़नि खे राति ताईं पूरो कयो। इन आयत पढ़ी इहो दलील ॾींदा आहिनि त ॾिसो, अलाह त चवे थो राति में रोज़ो पूरो कयो ऐं तव्हां रोशनी में रोज़ो खोले था छॾियो, जीअं सॼु लहे थो तव्हां रोज़ो खोले था छॾियो। इहो तरीक़ो तव्हां पंहिंजे रोज़े खे सॼो ॾींहुं बुख ते रही ऐं पंहिंजे रोज़े खे ज़ाया था करे छॾियो। इहो अहल सुन्नत ते एतिराज़ु कंदा आहिनि। अहल सुन्नत अवाम वीचारा राति जा लफ़्ज़ ॾिसी परेशान थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि वाक़ई राति ऊंदहि खे चइबो आहे। इन करे हू फ़ौरन जेको आहे उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि। हाणे अचो त हक़ीक़त मालूम कयूं था क़ुर ऐं हदीस मां, ऐं हिन आयत जी तफ़सीर जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा न, त ॿियो त केरु न करे सघंदो, छो त साहिब क़ुर आहिनि। क़ुर नाज़िली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां आहे, त जेका उही तफ़सीर ऐं उहा माना ऐं उहो मतिलबु ॿुधाईंदा न, उन खां वधीक बहितर केरु थो ॿुधाए सघे। ठीकु आहे न। उन खां पोइ असां सहाबा जो अमल ॾिसंदासीं ऐं पोइ उन खां पोइ शीयनि जे किताबनि में त शिया आइमा जेके आहिनि, जेके हो पंहिंजो मासूम इमाम तस्लीम कनि था, इमाम जाफ़र सादिक, इमाम बाक़र, इमाम ज़ैनुल आबिदीन, उन्हनि वटि छा अमल आहे रोज़े ते इफ़्तारी जो, छा तरीक़ेकार आहे, उहो बि असां शीयनि जे किताबनि मां ॾेखारींदासीं ऐं उन्हनि जे मुअतबर तरीन किताबनि मां ॾेखारींदासीं। पहिरियां अचूं था हिन आयत ते, हे जेको लिखियलु आहे, तुम अतिम सियाम इलल लैल, फिर रोज़ों को रात तक पूरा करो। हाणे हिते लफ़्ज़ ॾिसो, इलल लैल आहे। इहा हिकिड़ी हद, राति जी हिकु हद ॿुधाई वई आहे त इलल लैल, इलल आहे, फिल लैल नाहे। फिल हुजे न त माना राति में पूरो कयो, त इहो नाहे। राति ताईं माना चइबो आहे न, तव्हां हितां खां वठी हिन जाइ ताईं, या हिन लाइन ताईं, या हिन हद ताईं, जेको आहे सो इहो ताईं इहो ॿुधाए थो लफ़्ज़ त इहा का हद मुक़ररु कई वई आहे, त माना एसी ताईं। त हिते बि राति जी हिकिड़ी हद मुक़ररु कई वई आहे त राति ताईं, माना राति जी जेका हद स्टार्ट थिए थी, जेका शुरूआति थिए थी राति जी हद, उन वक़्तु तव्हांखे रोज़ो खोलणो आहे, न की राति जे अंदरि फिल लैल नाहे। हाणे ॾिसूं था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तफ़सीर ॾिसंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन मां रोज़ो इफ़्तार कीअं कंदा हुया, छो त क़ुर उन्हनि जे मथां नाज़िल थियो आहे, उहो त वधीक बहितर ॼाणींदा हूंदा। अचूं था पहिरियां जेको आहे सो मुस्तदरिक हाकिम जेको आहे किताबु आहे, उन में एॾो वाज़े लिखियलु आहे, तव्हां ॾिसंदव तव्हां ख़बर पइजी वेंदी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो कीअं इफ़्तार कंदा। हाणे इहे अचो, मुस्तदरिक हाकिम किताबु आहे, अहले सुन्नत जी किताबु आहे। हाणे हिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े से होते तो किसी को ऊंची जगह खड़ा कर देते, और जब वो ऐलान करता कि सूरज डूब गया है तो उस वक्त इफ़्तार कर लेते। हाणे ॾिसो, हिन में वाज़े थी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं मथे जाइ ते या कंहिं छत ते या कंहिं पहाड़ीअ ते बीहारींदा हुया ऐं ॾिसंदा हुआ त सिज खे ॾिस, सिज अगरि ॿुॾी वञे या लही वञे त असांखे मालूम इतलाह कर, ऐं उहो इतलाह कंदो हो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा हुआ, रोज़े खे इफ़्तार कंदा हुया उन वक़्तु। यानी कि राति जो जेका शुरूआति आहे, राति जी जेका हद शुरू थिए थी, उहो सिज जे लहण सां थींदी आहे। सिज जे लहण सां राति जी शुरूआति थी वेंदी आहे, ऐं ॾींहं जी शुरूआति छा थींदी आहे, सिज जे उभरण खां, ऐं राति जी शुरूआति थींदी आहे सिज जे लहण खां। जेसिताईं सिज बीठो आहे तेसिताईं ॾींहुं चइबो, जॾहिं सिज लही वेंदो त उन वक़्तु राति जी शुरूआति थींदी। एतिरो इंतज़ारु न कजे त पूरी मुकमल अंधेरो थी वञे, अंधेरे जी ॻाल्हि न आहे, राति जी शुरूआति जी आहे, राति जी हद जेका मुक़ररु कई वई आहे इलल लैल। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल ॿुधाए थो। ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शख़्स खे सिर्फ़ु इन नियत सां बीहारियो आहे त तूं ॾिसो त सिज जेको आहे सो डूब गया आहे। जॾहिं उहो चवंदो त हा सिज हाणे लही वियो आहे, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ राति जो इंतज़ारु न, माना ऊंदाही जो इंतज़ारु न कंदा हुया, बल्कि इफ़्तार करे छॾंदा हुया। उन खां पोइ अचूं था बुख़ारी हदीस मां, बुख़ारी जी हदीस पढ़ूं था त बुख़ारी हदीस नंबर, माना हिन में किताब में हदीस नंबर 1823 आहे, ऐं इंटरनेशनल हदीस नंबर अलॻि हूंदी। ठीकु आहे न। त हिन में हीअ किताब जेको आहे सो तफ़हीमुल बुख़ारी, बुख़ारी जी जेका आहे तर्जुमे वारी आहे, उन में लिखियलु आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एक साहबी बयान थो करे कि हम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ सफ़र में थे और आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े से थे। जब सूरज गुरूब हो गया तो एक साहिब से फरमाया, ए फला मेरे लिए उठ के सत्तू घोल दो, जेको शरबत हूंदो आहे अरबन पीअंदा आहिनि। उन्होंने अर्ज़ की कि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काश आप थोड़ी देर और ठहरते। फिर वही हुक्म दिया कि उतर कर हमारे लिए सत्तू घोल दो, लेकिन उनका अब भी यही इसरार है कि अभी दिन बाक़ी है। हाणे उहो साहब ई सम्झे पियो त शायदि अञा रोशनी आहे, अञा हुन बि ईअं ई सम्झंदो त राति थींदी त पोइ शायदि इफ़्तार कबो, त अञा रोशनी आहे,
जेको आहे सो इन करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो साईं अञा ॾींहुं आहे, थोरो इंतज़ार जे करे कयो। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इस मरतबा फिर फरमाया कि उतर कर हमारे सत्तू घोल दो। चुनाच वो उतरे और सत्तू उन्होंने घोल दिया और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीतो। फिर फरमाया कि हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे सम्झाइनि था, छो त तालीम थी थिए न, साहबा जी तालीम थी थिए, तालीम तरबियत बि थिए पई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी कनि पिया। त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी खे सम्झाइनि था, त फिर फरमाया कि जब तुम देख लो कि रात इस तरफ से आ गई है, यानी मशरिक़ की तरफ, जंहिं तरफ़ सिज उभरंदो आहे न, उन तरफ़ ॾिसो तव्हां, हुन तरफ़ न ॾिसो जंहिं वक़्तु सिज लहे थो त उन वक़्तु उते रोशनी आहे। जंहिं वक़्तु सिज उभरंदो आहे माना मशरिक़ जी तरफ़ तव्हां ॾिसो त तो रोज़े को इफ़्तार कर लेना चाहिए। माना उन वक़्तु अगरि ॾिसो त बसि ऊंदाही उन तरफ़ थी वई आहे त रोज़े खे इफ़्तार करे छॾियो। इहो न ॾिसो त हाणे होॾां बि ऊंदहि थिए, ठीकु आहे न, त होॾां बि जेको आहे सो सुर्खी जेका चवंदा आहिनि त ॻाढ़ाइण जेको आहे सो उहा बि जेको आहे सो ग़ाइबु थिए, इहो तरीक़ो सही न आहे, इहो सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे। उन खां पोइ अचूं था अॻिते मुस्लिम जी हदीस जी तरफ़। ऐं मुस्लिम जी हदीस आहे, हिन में अचूं था आयशा रज़ियल्लाहु अन्हा के पास हाणे न बीबी आयशा जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे, पूरो दीन जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई सिखियो आहे, उन सां गॾु आहे हर वक़्तु। उहा जेका दीन सम्झंदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, छा 1400 सालनि खां पोइ असां सम्झंदासीं? हाणे ॾिसो हज़रत आयशा के पास चए थो त में और मसरूक, हिकिड़ो शख़्स बयान थो करे, में और मसरूक ॿ शख़्स आहिनि जेके हज़रत आयशा के पास आए और हमने अर्ज़ किया ए उम्मुल मोमिनीन, असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में से 2 आदमी हैं, उनमें एक इफ्तार में जल्दी करता है, हिकिड़ो इफ्तार करण में जल्दी तो करे और नमाज जल्दी पढ़ता है, और दूसरा उनमें रोज़े का इफ्तार भी देर में करता है, माना इफ्तारी देर सां तो करे और नमाज भी ताख़ीर के साथ पढ़ता है, नमाज भी देर सां तो पढ़े। यानी उम्मुल मोमिनीन ने फरमाया उनमें से वो कौन से सहाबी हैं जो इफ्तार भी जल्दी करते हैं और नमाज भी जल्दी पढ़ते हैं? हमने अर्ज़ किया कि हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद, वॾो सहाबी आहे अब्दुल्ला बिन मसऊद, वॾो तमामु मशहूरु सहाबी आहे, उन लाइ जी उहो ईअं थो करे। त बीबी साईं छा फरमायो? बीबी साईं फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी इसी तरह करते थे। हाणे बीबी आयशा नबीअ जो अमल बि ॿुधाए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी जल्दी कंदा इफ़्तारी में, देरि थोरी कंदा। जल्दी जॾहिं सिज लही वञे त पोइ इफ़्तारी करणु खपे, उन में देरि न करणु खपे त ऊंदहि थिए। अच्छा अचूं था वरी हिकिड़ी मुस्लिम जी हदीस जी तरफ़। हाणे ॿी हिकिड़ी मुस्लिम जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि हमेशा लोग खैर और भलाई में रहेंगे जब तक कि इफ़्तार जल्दी करते रहेंगे। यानी इफ़्तार जल्दी कयो, माना सिज लही वञे उन खां पोइ ताख़ीर अजाई आहे, उन खां पोइ देरि अजाई आहे। सिज लही वञे उन खां पोइ इफ़्तारी जल्दी कयो, पोइ देरि कंदो त पोइ इन में भलाई न अथव, ठीकु आहे न। त भलाई इन में आहे त जीअं ई सिज लहे इफ़्तारी कजे, इंतज़ार न कजे ऊंदहि थियण जो। हाणे अहले सुन्नत जी किताबनि मां इहे वाज़िह थी वियूं ॻाल्हियूं ऐं हिन जी तफ़सीर वाज़िह थी वई त हिन आयत जो मतिलबु आहे त हीअ हिकिड़ी हद आहे राति जी, त हद राति जी थींदी आहे सिज लहण खां पोइ, ऐं सिज लहण खां सिज लहे त हाणे राति जी हद आहे, ऐं आयत जे मुताबिक़ असांखे जेको आहे सो इफ़्तारी करणु खपे, देरि कंदासीं त उन में भलाई न आहे। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तफ़सीर जे ख़िलाफ़ु आहे, ऐं हिन आयत मां जेको इलल लैल आहे न, इन जे बि ख़िलाफ़ु आहे, छो त फिल लैल न आहे, इल लैल आहे। अचूं था हाणे शीहनि जी किताब जी तरफ़। शीहनि जी किताब में सभ खां पहिरियां उसूल काफ़ी जेको हुनजो बुनियादी पहिरियों किताब आहे, जीअं असां वटि आहे न सही बुख़ारी, त हुननि वटि शीहनि वटि आहे उसूल काफ़ी, अशाफ़ी नाले सां हुन तर्जुमो आहे, हुन जूं 8 जुल्दूं आहिनि। त पहिरियां जेके 5 हिसा आहिनि उहे उसूल काफ़ी आहिनि, आख़िरी जेके आहिनि 3 पूर्व काफ़ी आहिनि, ऐं आख़िरी जेको सफ़ा 8 जुल्द आहे और रोज़तुल काफ़ी आहे। त हीअ फुरूए काफ़ी में लिखियलु आहे ऐं शिया किताब आहे। फरमाया कि इमाम साहब फरमाया हज़रत ने कि मगरिब का वक्त गुरूब आफ्ताब के बाद है, जब उसका गुर्दा छुप जाए, यानी को सूरज जेको आहे सिज उनजी जेका टिकी आहे उहा अगरि लिकी वञे थी त हाणे मगरिब जो वक़्तु शुरू थी वेंदो, ठीकु आहे न। त हिन मां मगरिब जो वक़्तु, मगरिब जी निमाज़ जो वक़्तु ज़ाहिर आहे, जॾहिं मगरिब जो वक़्तु थी वेंदो त इफ़्तारी उन वक़्तु कबी आहे मगरिब जो वक़्तु। त मगरिब जे वक़्त लाइ शर्त चाहे त सूरज लिकी वञे, यानी गुरूब आफ्ताब, आफ्ताब माना सिज गुरूब थी वञे, लिकी वञे, सिज जो लिकणु काफ़ी आहे। त इमाम साहब हिते फरमायो शीहनि जी किताबनि में आहे त जॾहिं सिज लही वञे त हाणे तव्हां मगरिब जी निमाज़ जो वक़्तु थी थो वञे, यानी इफ़्तारी जो वक़्तु बि उन वक़्तु थी थो वञे। ऐं उन खां पोइ अचूं था शिया जी ॿी किताब जेका आहे, इहा बि अनवार नजफ़ जेका त शीहनि जी किताब आहे, इन में बि लिखियलु आहे। अच्छा इहा ई आयत साॻी जेका क़ुर जी आयत पढ़ंदा आहिनि न, सुम्मा अतिमु सियाम इलल लैल, इन जी तफ़सीर में लिखे थो, इन जी तफ़सीर में लिखे थो लैल से मुराद है गुरूब शम्स का यकीन। ॾिसो हिन पे शिया किताब बि, शिया मुफ़सिर बि हिन आयत जी माना ऐं तफ़सीर इहा ई कई आहे त हिते जेको लिखियलु आहे
क़ुरान में त राति जो जेको आहे सो राति ताईं जेको आहे सो रोज़ो तव्हां जेको आहे सो खोलियो त इन लेल राति मां मुराद छा आहे राति मां मुराद आहे गुरूब शम्स जो यकीन माना इहो तव्हांखे सिर्फ़ु यकीन थी वञे त सिज लही वियो आहे ईअं न त सिज बीठो हुजे ईअं न सिर्फ़ु सिज जो लहणो काफ़ी आहे सिज लही वियो त हाणे तव्हां इफ़्तारी करे सघो था ठीक है ना इन मां वाज़िह थी वियो ऐं उलमा ने इसकी अलामत मशरिक़ की सुर्खी को दूर होना बयान फरमाया है अगरि मशरिक़ माना मशरी जे पासे न जंहिं वक़्तु ॿियो पासो जेको आहे सिज लहण वारो न सिज उभरण वारे पासे खां ॾिसो त उतां जेको आहे सुर्खी ख़तमु थी वञे उन पासे ॾांहुं न ॾिसबी जेॾा सिज लहे थो त सुर्खी हूंदी पर मशरिक़ जे तरफ़ ॾिसो त उतां सुर्खी ख़तमु थी वई आहे त तव्हां हाणे जेको आहे सो इहो यकीन थींदो त हाणे सिज लही चुको आहे अगर मशरिक़ की सुर्खी पूरी तरह ज़ाइल नहीं हो और गुरूब शम्स का यकीन हो तो इफ़्तार जायज़ नहीं बस इहो त ॿुधाए त अगरि गुरूब शम्स न थियो आहे त पोइ इफ़्तार न कजे लेकिन इफ़्तार जे लाइ शर्त उहो ई आहे जेको अहले सुन्नत जो तरीक़ो आहे सिज लहे तव्हां जेको आहे सो इफ़्तारी करे सघो था अच्छा हाणे हीअ बि हिकिड़ी शियनि जी किताब आहे इन किताब में बि लिखियलु आहे किताब सौम माना रोज़े जी जेको आहे सो ॻाल्हि थो लिखे त रोज़े कंहिं वक़्तु कजे ये तो सुबह सादिक के तुलू से लेकर गुरूब आफ्ताब तक रोज़ो रखिजे सुबुह सादिक खां वठी गुरूब आफ्ताब ताईं हद ॿुधाई वई आहे इन जी त गुरूब आफ्ताब न के राति जे अंधेरे ताईं गुरूब आफ्ताब सिज जे लहण ताईं बसि सिज लही वियो त इहो रोज़ो पूरो थी वियो त इन शीअ पंहिंजे किताब में इहा ई ॻाल्हि लिखी आहे अॻिते था अचूं हीअ आहे मल्ला याज़ुल फ़क़ीर ॿिए नंबर जो किताबु ॿिए नंबर उसूल काफ़ी खां पोइ ॿिए नंबर ते हिन किताब जो दर्जो आहे ये तर्जुमे वारी तर्जुमो हिन जो पंहिंजो ई थियलु आहे तर्जुमे वारी किताब आहे ऐं किताब मौजूदु बि आहे मूं वटि असुल हालत में त इहा किताब जेको आहे सो इन में लिखियलु आहे इमाम जाफ़िर सादिक जंहिं नाले ते ही फ़िका जाफ़िरा ठाही अथनि त फ़िका जाफ़िर अची उन ते अमल था कनि त उन ई जेके जाफ़िर तरफ़ मनसूब जेका आहे इमाम जाफ़िर सादिक उहो ई साईं जन जेको आहे सो इमाम जाफ़िर सादिक अलैहिस्सलाम ने फरमाया कि जब आफ्ताब गायब हो गया तो इफ़्तार का वक़्तु आ गया यानी हाणे सिज जो गायब थियणु काफ़ी आहे ऊंदाही जो इंतज़ारु करण बि न चयो आहे हिननि सिज लही वियो जीअं असां इंतज़ारु कंदा आहियूं सिज लही वियो बसि ठीकु आहे अज़ान ईंदी आहे ऐं असां इफ़्तार कंदा आहियूं ऐं निमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं निमाज़ वाजिबु हो गई ऐं निमाज़ टाइम बि इहो ई आहे हे त अंधेरो करे पोइ पढ़ंदा आहिनि न त हिते इमाम जाफ़िर जेको आहे सो छा था फरमाइनि इहे पाण जेका आहिनि शिया गौर फ़िक्र कनि त पंहिंजे इमाम जे फ़िका ते बि नथा हलनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़रमान ते बि नथा हलनि ऐं क़ुर में जेको लिखियलु आहे वाज़िह उन्हनि ते बि नथा हलनि हाणे हीअ वसाइल शिया शिया किताब आहे अरबी मां तव्हांखे कोशिशि कंदो उर्दू वारी ॾेखारियां जीअं तव्हां जेको आहे सो सम्झी सघो आसानीअ सां अच्छा हीअ वसाइल शिया उर्दू वारी आहे हाणे हिन में लिखियलु आहे ॾिसो हीअ बाब ॿधो वियो आहे उनवान ॿधो वियो आहे त मग़रिब व इशा का अव्वल वक़्तु गुरूब आफ्ताब और आख़िरी वक़्तु नस्फ़ शब यानी मग़रिब ऐं इशा आहे त मग़रिब इशा गॾु पढ़ंदा आहिनि न त हुन जो अव्वल वक़्तु छा था ॿुधाइनि गुरूब आफ्ताब सिज लथो इन वटि मग़रिब जी नमाज़ पढ़ी सघे थी इशा जी नमाज़ बि पढ़ी सघे थी ॿई नमाज़ हुननि वटि गॾु आहिनि सिज लहण जी शर्त आहे इन में किथे बि लिखियलु न आहे उन खां पोइ वक़्तु आख़िरी वक़्तु चाहे अधु राति ताईं ठीकु आहे न अधु राति इन्हनि जो वक़्तु इहो आहे अॻिते अचो जब सूरज गुरूब हो जाए तो मग़रिब और इशा दोनों नमाजों का वक़्त दाखिल हो जाता है ठीकु आहे अॻिते अचो हज़रत इमाम जाफ़िर सादिक जो हाणे कौल ॿुधो हज़रत इमाम जाफ़िर सादिक अलैहिस्सलाम फरमाते हैं कि जब आफ्ताब गुरूब हो जाए तो रोज़ा इफ्तार करना जायज़ हो जाता है और नमाज मग़रिब पढ़ना वाजिब और जब नमाज पढ़ लो तो इशा का वक़्तु दाख़िल हो जाता है यानी इमाम जाफ़िर सादिक बि हिन में चवे थो त जॾहिं सिज लही वञे त रोज़ो इफ़्तार कयो इहो ई तरीक़ो आहे इमामनि जो इहो ई तरीक़ो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं क़ुर जो मतिलबु बि इहो ई आहे हीअ बि अरबीअ में वसाइल शिया इनखे चइजो ही किताब आहे मल्ला यज़ुल फ़क़ी अच्छा मल्ला यज़ुल फ़क़ी इहा उहा ई साॻी किताब आहे उन में लिखियलु आहे त उहो ई इमाम बाक़िर रहमतुल्लाह अलैहिस्सलाम खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया हाणे इमाम साहब नबी जी तरफ़ ॻाल्हि मनसूब था कनि पंहिंजी ॻाल्हि बि नथा कनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि जब क़र्स आफ्ताब गायब हो जाए यानी सिज जूं टिकी जेका आहे सिज जेको आहे गायब थी वञे त रोज़ेदार इफ़्तार करे और नमाज़ जा वक़्तु बि आ गया यानी इन मां इहो साबित थियो त सिज जो गायब थियणु काफ़ी आहे अंधेरे जो इंतज़ारु करणु काफ़ी न आहे पंहिंजे रोज़नि खे ख़राबु न कयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जेसि ताईं तव्हां जल्दी जल्दी जेको आहे सो इफ़्तारी कंदव रोज़ टाइम थी वञे त तव्हां भलाई ते रहंदव ठीकु आहे न जीअं हिन में अची चुको आहे जीअं में अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हमेशा लोग खैर और भलाई में रहेंगे जब तक इफ़्तार जल्दी करते रहेंगे जल्दी जो मतिलबु आहे जॾहिं टाइम थी वञे त पोइ जल्दी कयो पोइ देरि न करणु खपे अहिड़ा सुस्ती कयो अल्लाह ताला असांखे हिदायत अता फ़रमाए असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं क़ुर खे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए